अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कीअं आहियो? उमेद आहे ठीकु हूंदा, जिथे हूंदा ख़ैरियत सां हूंदा। अॼु वरी पाण पंहिंजी जेका आहे रूटीन जी तरफ़ वापसि अची रहिया आहियूं। ऐं अॼु वरी आउं हिकु नओं शाइरु खणी आई आहियां, क्लासिकल शाइरु, उनखे पाण पढ़ंदासीं। हींअर वरी मूं छा कयो आहे, जो सिर्फ़ु जेके MCQs जे हिसाब सां जेके मेन पॉइंटूं आहिनि उहे लिखियूं आहिनि। सो अॼु मूं शाइरु क्लासिकल खयो आहे मियूं शाह इनायत। ठीकु आहे, मियूं शाह इनायत रिज़वी सिंधी क्लासिकल शाइरी में जेको आहे तमामु अहम किरदारु अदा करे थो। ऐं MCQs जे हिसाब सां पाण पढ़ंदासीं, छाकाणि जो जेको आहे ख़ासि तौर ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेका टेस्ट हूंदी सिंधी लेक्चररी जी, उन जे हिसाब सां हिंदे जी पाण पढ़ंदासीं त तयारी बेस्ट रहंदी। सो उन जे हिसाब सां शुरू था करूं त मियूं शाह इनायत रिज़वी। ठीकु आहे, त पाण खे उनजी पैदाइशी जेका आहे साल जी ख़बर हुजे। पाण जी जेका पैदाइश थी 1644 ईस्वी में। ठीकु आहे, वफ़ात कयाऊं 1713 ईस्वी में। उनखां पोइ जेको आहे पाण नसरपुर जो रहाकू हो। संदसि वालिद जो नालो छा हो? सैयद नसरुद्दीन शाह हो। ऐं मियूं शाह इनायत रिज़वी वाई सिन्फ़ जो मौजूदु आहे। ऐं इहा जेका आहे तमामु जेको आहे अहम सुवाल त तव्हां खां को वाइवा में पुछी सघंदा, इंटरव्यू में पुछी सघनि था त वाई जेका सिन्फ़ आहे उनजो मौजूदु केरु आहे। ऐं उनखां सवाइ जेको आहे अॻिते टेस्ट में लिखत में बि इहो सुवालु अची सघे थो त वाई जो मौजूदु केरु आहे, त तव्हां खे यादि हुजे वाई जो मौजूदु मियूं शाह इनायत रिज़वी आहे। उनखां पोइ शाह इनायत रिज़वी पंहिंजी वाई खे मौलूद सॼो आहे। ऐं छा उनखां पोइ डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच मियां शाह इनायत जो कलाम नाले सां 1963 ईस्वी में शाया करायो। ठीकु आहे, हीअ बि अहम सुवालु आहे त डॉक्टर नबी बख्श ख़ान जेको मियां शाह इनायत जो कलाम शाया करायो उहो साल कहिड़ो? 1963 ईस्वी। उनखां पोइ शाह इनायत सिंध जे लोक किसनि खे तमसीली अंदाज़ में लिखियो आहे। शाह इनायत जेको आहे मियां शाह इनायत शाह लतीफ़ जो वॾो हमअसर हो। हमअसर हो मतिलबु जेको आहे उनजे दौर जो हो, उन ॿई साॻिए जेको आहे दौर जा हमअसर हुआ। शाह इनायत जी मज़ार, ठीकु आहे, मज़ार नसरपुर में आहे। रहाकू नसरपुर जो, संदसि मज़ार बि हुते आहे। मियां शाह इनायत रिज़वी जे रिसाले में सुरनि जो तइदादु केतिरो आहे? नहायत अहम सुवाल आहे, 22। मियां शाह इनायत जो जेको आहे रिसालो आहे उनमें सुरनि जो तइदादु केतिरो आहे? 22 आहे। ऐं आम रवायतनि मूजिबि पाण राग जो शौक़ीन हो। शाह इनायत जे कलाम में 44 वायूं ऐं 500 बेतरीन आहिनि। 44 वायूं आहिनि ऐं 500 बेतरीन आहिनि। हीअ पहिरियों सिंधी शाइरु आहे जंहिंजो मुकमल रिसालो मिले थो। सो उमेद आहे त जेको मियां शाह इनायत रिज़वी आहे इन जो MCQ जे हिसाब सां तव्हां मुंहिंजो हीउ लेक्चर ॾिसंदा त तव्हांजा काफ़ी कुझु जेके न सुवाल हल थी वेंदा। ऐं सो तव्हांखे हीउ लेक्चर ज़रूरु पसंदि ईंदो ऐं ज़रूरु हेल्पफुल थींदो, मददगार रहंदो। कहिड़ी बि तयारी करो था, जेको आहे ख़ासि तौर ते जेका आहे सिंधी जी लेक्चरशिप जी तयारी आहे, SS जी तयारी आहे, उन लाइ तव्हांखे मुंहिंजा लेक्चर उमेद आहे ज़रूरु कारआमद थींदा। महिरबानी करे तव्हांखे चैनल मुंहिंजो जेको आहे लेक्चर ॾिसो पिया, ॿुधो पिया, त उनखां पहिरीं हफ्सा सिंधी चैनल ऑफिशियल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। लख कुर्ब, मिलूं था ॿिए लेक्चर में।